गुरु रामदास महाराजन जे समय जी हिकिड़ी घटना ईंदी आहे साध संगत जी। उन्हनि वटि हिकिड़ा पति पत्नी सेवा करण आया, नालो भाई आदम, तव्हां कथा ॿुधी हूंदी ज़रूर। उहे सेवा करण आया त उन्हनि जे मन में हिकिड़ी इच्छा हूंदी, छो जो संतान न हुई, त उहे सोचनि पिया असां सेवा कंदासीं ऐं हिकु ॾींहुं त ज़रूरु ईंदो कि सतगुरु राजी थी करे चवंदा गुरु तोखे छा खपे। बसि उन ॾींहुं जो इंतज़ारु कंदा सेवा कंदे कंदे, त भई जे ॾींहुं इहो ॾींहुं ईंदो असां घुरंदासीं कि असांखे हिकिड़ी औलाद ॾियो, हिकिड़ो पुटु ॾियो। काफ़ी साल उन्हनि सेवा कई। छा सेवा कंदा? भंडारे जे लाइ लकड़ियूं खणी ईंदा, जंगल वञी करे संगत जे भंडारे जे लाइ। कम छा कंदा? जॾहिं उहो लकड़ी खणण वेंदा न त कुझु लकड़ी पंहिंजे घर जे लाइ बि खणी ईंदा, उहो विकिणी करे ऐं घर हलाईंदा। इहा उन्हनि जी रोजी रोटी बि हुई ऐं हेॾे सेवा बि कंदा। ॾाढा साल थी विया सेवा कंदे कंदे। इहो मौक़ो उन्हनि खे न मिलियो कि गुरु चवनि भई गुरु तव्हांखे छा खपे। हिकु ॾींहुं संगत, थधि जा ॾींहं हुया, संगत ॿाहिरों आई, खूब थधि लॻे पई संगत खे, ऐं भंडारे जे लाइ बि लकड़ियूं न हुयूं, संगत जे गर्मीअ जे लाइ बाहि ॿारण जे लाइ बि लकड़ियूं न हुयूं। कीअं कजे कीअं कजे, भाई आदम तुरंत डुकिया पंहिंजे घर, लकड़ियूं खणी आया जेकी उन्हनि ॿिए ॾींहं जे खपाइण जे लाइ रखी हुयूं कि मां विकिणे ईंदुमि त कुझु धन मिलंदो त घर परिवार हलाईंदुमि। तुरंत विकिणण जो ख़्याल ई न आयो, तुरंत खणी आया सेवा में, उन्हनि ॾेई छॾी। लकड़ियूं लॻी हुयूं सेवा में। गुरु रामदास महाराजन ॿाहिरि निकिता, ॾिठऊं, चयूं हेॾी सुंदर सेवा कंहिं कई आहे भाई? लकड़ियूं त असां वटि न हुयूं दरबार में, केरु खणी आयो, कंहिं सेवा कई आहे? कंहिं ॿुधायो कि भाई आदम। ॾाढो गदगद थिया, ॾाढो प्रसन्न थिया। सॾु कयूं, भाई आदम हेॾे आ। ॿई पति पत्नी आया, प्रणाम कयूं, चयूं भाई तव्हां ॾाढी सेवा कई, सालनि खां कयो था, असां ॾिसूं था ऐं असां तव्हांजी सेवा ते राजी थिया आहियूं। गुरु तव्हांखे छा खपे? इन जो ई त इंतज़ारु पिया कनि उहे। चओ जय श्री कृष्ण। घरवारी ॾाढो ख़ुशि थी, ॾाढो ख़ुशि। बसि मुंहिंजो पति हाणे पुटु घुरंदो, इन जो ई इंतज़ारु हुयो। भाई आदम हथ जोड़े चयो, सतगुरु तव्हांजो ॾिनल सभु आहे, मूंखे कुझु न खपे। तव्हां पंहिंजो प्रेम ॾियो, पंहिंजी भक्ति ॾियो, पंहिंजो नाम ॾियो, संगत जी निरंतर सेवा ॾियो, मूंखे सभु कुझु मिलियल आहे। तॾहिं घरवारी ॾिसे थी कि भाई अरे हे छा थो करे? हिनखे त पुट जी इच्छा हुई ऐं उनजे लाइ त हिन दर जी असां सेवा शुरू कईसीं, ऐं वॾे हे सतगुरु अहिड़ो मौक़ो ॾियनि था, राजी थिया आहिनि, पर हे छा थो करे मुंहिंजो पति? हणण लॻसि भाई हथ, घुर न भाई, गुरु राजी थिया आहिनि, तूं हे छा थो कमु करे? हिन जो इंतज़ारु हुयो। तॾहिं बि चए थो न न, मूंखे कुझु बि न खपे, मुंहिंजा सतगुरु तव्हांजो ॾिनल सभु आहे। गुरु रामदास महाराज सम्झनि पिया कि छाजे लाइ सेवा था कनि, हिननि खे औलाद न आहे, पर घुरनि बि नथा। वरी सतगुरु चवनि था भाई घुरी वठो, घुरी वठो, तव्हां जेको घुरंदव असां प्रभु खे प्रार्थना कंदासीं, तव्हांजी झोल ज़रूरु भरजंदी। एतिरो खुले खुले में चवनि था सतगुरु, घुरो भाई घुरो, तव्हांखे छा खपे? चवनि था कुझु न खपे। चओ हरे राम। घरवारी चवणु चाहे थी पर न, पतीअ जे आज्ञा जे बिना कीअं चए? चओ हरे राम। तॾहिं गुरु रामदास महाराज जन मुस्कुराइण लॻा, भाई आदम खे गले सां लॻायूं, चयो असांखे ख़बर आहे तोखे संतान कोन्हे ऐं तूं संतान जी इच्छा सां ई सेवा करे पियो। भगवान तो ते एॾी कृपा करे, एॾी कृपा करे। वैसे त तुंहिंजे नसीब में औलाद न लिखियल आहे। गुरु रामदास महाराज जन चयो तुंहिंजे नसीब में औलाद कोन लिखियल आहे। असांखे 3 पुट आहिनि, पर भगवान नसीब में 4 लिखिया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। असांखे 3 पुट आहिनि गुरु रामदास महाराज जन खे। कहिड़ा कहिड़ा हुया ख़बर अथव? नाला यादि अथव? हाँ, यादि अथव भाई? न? पृथ्वीचंद, ठीकु आहे, महादेव, उन्हनि जे पुटनि जा नाला। 3 गुरु अर्जन देव महाराज जन। चयूं 3 पुट असांखे आहिनि, 4थो थियणो आहे। 4थो असांजे नसीब में लिखियल आहे, भगवान ॾिनो आहे, पर असां प्रभु खे प्रार्थना था कयूं उहो असांजो पुटु भगवान तोखे ॾे। चओ हरे राम। उहो असांखे न मिले, तूं एॾी सेवा कई आहे, असां 4थो पुटु जेको न थियो बि न आहे, ॼायो न आहे, उहो भगवान सिधो तोखे ॾे।
ये अरदास कई गुरु रामदास महाराजन ऐं चयो तोखे पुट ई थींदो, तू चिंता न कर, नालो रखजांसि भक्तू, त भक्ति कंदो, सेवा कंदो। इहा आशीर्वाद ॾिनी सतगुरनि। ऐं वाकई कुछ ही समय गुजरियो, एॾनि सालनि खां भाई आदम खे कोई औलाद न थी, उन्हनि खे हिकिड़ो पुटु थियो, ॾाढो सुंदर बालक, ऐं हुनजो नालो रखियऊं भक्तू। चओ हरे राम। भक्तू हुनजो नालो रखियऊं। केॾी कृपा कई गुरु रामदास महाराजन केते सेवक ते, छो जो हुन सेवा कई, श्रद्धा रखी, भाव सच्चो हुयो, प्रेम सच्चो हुयो, त केॾी कृपा थी वई सतगुरनि जी कि उन्हनि पंहिंजी औलाद ॾिनी। चओ हरे राम।